हिन वक़्तु सिराणी भुॻड़ा मेमण बेडमी लुआरी शरीफ़ ऐं कढण हिन इलाइक़े जा 2-4 नंढा शहर आहिनि जिन मां कढण जो शहर मिड़ी कुझु वॾसिरो आहे जेको वलासी जी कच्छ या ईअं चइजे त खिपर ते आबाद आहे। ॾाखिणी सिंध जो सामूंडी ऐं पाक हंध सरहदी पटी वारो इलाइक़ो जेको वलासी जे नाले सां सॾिजे थो उहो बदीन ज़िले में काछेल दंग ते वाक़िअ आहे। हिन जो मेलाप ओला ऐं ठठे ज़िले जे ओभर ॾखणे इलाइक़े सां थिए थो जेको माञर जे नाले सां मशहूरु आहे। वलासी जे ॾखण ऐं रण कच्छ ऐं ओभर में थर ऐं महिराणो आहे जितां पुराण जो पेट ॾेई एलबीडी वलासी खे वलींदे उत्तर खां ॿोड़ान ॿोड़ पाणी आणींदी अक्सर सावणी मुंद मलाड़ वासियुनि खे ॿोड़ींदी रहे थी। हिते एलबीडी जी परकारण कुदरती आफ़तनि तूफ़ाननि ॿोॾनि ऐं ज़िलज़िलनि ॾुकारनि जो ज़िक्र कोन कबो छो त उन्हनि जे ज़िक्र सां ई पंहिंजी दिलि लाड़ जे उन लोक गीत जहिड़ी थी पवंदी जंहिंमें बला जो दर्द ऐं अज़ाब ओतिल आहे उन खे भोॻण जी सघ नथी सारे सघिजे।